हैदराबाद में बल्दियाती इलेक्शन वेझो ईंदे ही उम्मीदवार पारां सरगर्मियूं तेज़ कयूं वयूं आहिनि। कासमाबाद जे मुख़्तलिफ़ यूनियन काउंसिलनि जे उम्मीदवारनि पारां पार्टी अॻुवाणनि खे दरख़्वास्तूं ॾियण जो सिलसिलो जारी आहे। कासमाबाद जे यूनियन काउंसिल 157 ते चेयरमैन जे उम्मीदवार ज़ाहिर अली जुणेजो पंहिंजी टीम समेत पीपी अॻुवाण सरदार काशिफ़ अली शोरो वटि दरख़्वास्तूं जमा करायूं आहिनि। कासमाबाद जे यूसी 157 जे चेयरमैन जो उम्मीदवार ज़ाहिर अली जुणेजो अलावरायो ॻाहो शुआब खोखर, ग़ुलाम रब्बानी खोखर, आरिफ गाओ, लुत्फ़ अली जुणेजो, सईद अहमद मेमण ऐं ॿियनि पीपी अॻुवाणनि महबूब अली जुणेजो जी रहाइशगाह ते मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त पीपी हमेशह अवाम जी ख़िदमत कई आहे। बल्दियाती इलेक्शन में यूसी 157 जी अवाम पाकिस्तान पीपल्स पार्टी सां गॾु आहे। हुननि चयो त तमामु जल्द मारवी टाउन, समनाबाद, शहबाज टाउन, भिटई टाउन, मारवी गार्डन, मेहराण गोल्ड ऐं ॿियनि कॉलोनियुनि में कॉर्नर गॾिजाणियूं कोठाए कारकुननि सां मुलाक़ातूं कंदासीं। हुननि चयो त बल्दियाती इलेक्शन खां पोइ यूनियन काउंसिल जी बुनियादी मसइलनि जे हल लाइ जामे प्लान जोड़ियो वेंदो। हुन मौक़े ते ज़ाहिर अली जुणेजो ऐं संदसि टीम सरदार काशिफ़ अली शोरो जी क़यादत में पार्टी खे मज़बूत करण जो वचन वरिजायो।